अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तहक़ीक़ अल्लाह मोमिनन का संदन जानू ऐं संदन माल ख़रीद करे वरता आहिनि। उन जे बदिले त उन्हनि लाइ यकीनी जन्नत आहे। उहे अल्लाह जी राह में लड़ंदा आहिनि, पोइ किन खे क़त्ल कंदा आहिनि ऐं किन जे हथां पाण बि शहीद थींदा आहिनि। ऐं इहो अल्लाह जो पक्को यानी तहरीरी वाइदो आहे जेको तौरेत, इंजील ऐं क़ुरान में आहे। ऐं अल्लाह खां वधीक केर पंहिंजे वाइदे निभाइण ऐं वफ़ा करण में थी सघे थो। पोइ ए मोमिनो, हिन सौदे ते जेको तव्हां उन ई अल्लाह सां कयो आहे, ख़ुशी मल्हायो ऐं उहो ई सभ खां वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। इहे तौबा कंदड़, इबादत गुज़ार बाना, अल्लाह जी साराह कंदड़, संदसि राह में मुसाफ़िरी कंदड़, रुकू ऐं सजदो कंदड़, चङाईअ जो हुकुम कंदड़ ऐं बुराईअ खां झलींदड़, अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू अहिड़नि अल्लाह जे बाननि ऐं मोमिनन खे ख़ुशख़बरी ॿुधाए। नबी ऐं जिन ईमान आंदो आहे, उन्हनि खे इहो नथो जुगाइजो मुशरिकन लाइ बख़्शिश जी दुआ घुरनि, पोइ खणी उहे संदन मिट माइट यानी अज़ीज़ छो न हुजनि, जॾहिं त मथिन ज़ाहिर थी चुको आहे त यकीनन उहे जहन्नमी यानी दोज़खी आहिनि। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू मता तोखां पुछनि त इब्राहिम पंहिंजे पीउ आज़िर लाइ छो दुआ घुरी? खेनि चओ त इब्राहिम पंहिंजे पीउ लाइ बख़्शिश जी दुआ फ़क़ति हिक वाइदे जे करे घुरी हुई जेको हुन यानी इब्राहिम साणस कयो हो। पोइ जॾहिं मथिस हीअ ॻाल्हि पधरी थी वई त हू अल्लाह जो दुश्मन आहे त हिकदम खाइस बेज़ार ऐं बेतालुक थियो। बेशक इब्राहिम वॾो नरम दिल ऐं निहायत हलीम यानी वॾो बुर्दबार हो। ऐं अल्लाह जो इहो कम यानी तरीक़ो या शान न आहे जो माण्हुनि खे हिदायत करण खां पोइ गुमराह करे, जेसी ताईं उहे ॻाल्हियूं उन्हनि ते पधरियूं न करे जिन खां उन्हनि खे बचण यानी तक़वा इख्तियार करण घुर्जे। बेशक अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे त कंहिंखां ग़लती थी ऐं केर ॼाणे वाणे नाफ़रमानी कंदड़ आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे। उहो ई जियारे थो ऐं उहो ई मारे थो, ऐं तव्हांजो अल्लाह खां सवाइ ॿियो को बि न हिमायती या दोस्त आहे ऐं न को मददगार। बेशक अल्लाह पंहिंजे नबीअ ऐं उन्हनि महाजिरनि ऐं अंसारनि ते वॾो फज़ल कयो जिन जंगे तबूक जी मुश्किल ऐं तंगीअ वारे वक़्त में नबीअ जी ताबेदारी कई ऐं साथ ॾिनो, जेतोणीक मंझाइनि हिक टोले या फरीक जो दिलियूं लॾे वञण ते हुयूं, पर हुन अल्लाह मथिन पंहिंजी बाच कई। बेशक हू अल्लाह उन्हनि ते निहायत शफ़क़त करण वारो, निहायत मेहरबान आहे। जंगे तबूक में जेके 3 असहाबी न विया हुआ, उन्हनि 3 असहाबिन काब बिन मालिक, हलाल बिन उमिया ऐं मरारा बिन रबी जो मामलो तरसील या तवील कयल हो, उन्हनि जी बरात में हेठी आयत लथी। यादगारीअ लाइ ॾिसो हिन सूरत जी आयत नंबर 102। ऐं अहिड़ीअ तरह उन्हनि 3 शख़्सनि ते रहम फरमाया जिन जो मामलो मुअखर कयो वियो हो, जॾहिं त ज़मीन पंहिंजी कुशादगीअ जे हूंदे बि उन्हनि ते तंग ऐं सोड़ी थी वई। संदन साह मथिन घुटजण लॻा ऐं सम्झी वरताऊं त अल्लाह खां बचण लाइ अल्लाह खां सवाइ ॿी का पनाह जी जाइ न आहे। पोइ हू मथिन बाज सां मोटियो त जीअं तौबा कनि ऐं अल्लाह ॾांहुं रुजू कनि। बेशक अल्लाह ई तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे।